मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फ़र्ज़ नमाज खां पोइ सुन्नत या नफ़िल जे लाइ जॻह तब्दील करणु ज़रूरी आहे। अच्छा, फ़र्ज़ नमाज़ पढ़ी करे पोइ साथी जेकी जॻह चेंज कंदा आहिनि उहा जेको आहे लाज़मी त न आहे पर बहितर आहे। हाणे मसलन तौरु जुमे जी नमाज़ पढ़ीसीं, फ़र्ज़ नमाज़ पढ़ीसीं न, त हाणे पेशमाम ॾिसे थो जेकॾहिं पोइ ते गुंजाइश आहे त पेशमाम पंहिंजे मुसले खे छॾे करे पोइ ते अची करे बीहे। तव्हां जंहिं जॻह ते बीठा आहियो न, फ़र्ज़ु उते पढ़ियो आहे, त हाणे सुनत जेको आहे पोइ ते थियो एतिरो, पासे ते सुरको या पोइ ते थियो, हे मुस्तहब अमल आहे। छाजे करे त क़यामत जे ॾींहुं या सरज़मीन मस्जिद गवाही ॾींदे त हिन बंदे हिन जॻह ते नमाज़ अदा कई आहे। बाक़ी लाज़मी न सम्झो इनखे ज़रूरी जेको आहे उहो फ़र्ज़ु न सम्झो, बाक़ी मुस्तहब अमल आहे, बहितर अमल आहे। जॻह जेको आहे फ़र्ज़ु नमाज़ खां बाद में चेंज कयो, सुनत हिते पढ़ो, नफ़िल थोरो सुरकी पढ़ो ऐं फ़र्ज़ु जेको आहे हिन जॻह ते पढ़ो। लाज़मी न आहे, बाक़ी मुस्तहब अमल इहो लाज़मी आहे।